आदि कलसुम बुकीअ जो सामान त पूरो आंदो अथई या असांखे वठणो पवंदो? अदी ज़ैनब वनवाह जो सामान मूं एतिरो आंदो आहे जो मुंहिंजी नुंहं सां गॾु तूं बि खाईंदीअ न त बि कोन खुटंदो। भाॼई हाणे छॾियो इन ॻाल्हियुनि खे, हलो त वनवाह हलियूं। अदी मिड़ई मज़ाक थी कयां ज़ैनब सां। हा दी मुसरत, ख़ुशीअ जो मौक़ो आहे। घोट जी मां कुंवार जी मां सां त मज़ाक कंदी न। हींअर भले मामी कलसूम मज़ाक करे, पर शादीअ राति मामी ज़ैनब जो वारो आहे। हा हा, इहा त हिकिड़ी रात आहे जेका गुज़री वेंदी, पोइ त मामी ज़ैनब कुलसूम जे हथ में आहे। हथ मुंहिंजे में आमीना, मां कुंवार जी मां आहियां। घोट जी मां खे सभु कुझु बर्दाश्त करणो त पवंदो न। छो न अदी ज़ैनब, मुंहिंजो पुट जी शादी आहे, मां सभु कुझु ख़ुशीअ सां बर्दाश्त कंदसि। हा हा, कचहरियूं पई थी थियूं, पहिरीं वनवाह हलियूं, पोइ वेही था गीत ॻायूं। सदा आदि सदा मुंहिंजे अखियुनि ते। हलो बिस्मिल्लाह, हलो हलो। गुलाब, मुंहिंजी मर्ज़ी आहे त शादी बि जल्द थी वञे। तव्हांजी अमानत आहे मूं वटि। जॾहिं तव्हांजी दिलि चवे ब्रार पुट खे मोड़ ॿधी वठी अचो, मूं तां ॿार लही पवंदो। त पोइ कहिड़ी तारीख़ रखूं शादीअ जी? जेका तव्हांजी मर्ज़ी। बाक़ी तारीख़ूं त सभु अलाह जूं आहिनि। जेका तव्हां तारीख़ तय कयो मूंखे बि ॿुधायो वञो त मां बि तेसि ताईं तयारी करे छॾियां। गुलाब यार, मूंखे त चंड जी 17 तारीख़ ॾाढी भली थी लॻे। तुंहिंजो छा ख़्यालु आहे? तोखे कीअं थी लॻे 17 तारीख़? ठीकु आहे दा, तमामु सुठो। 17 तारीख़ चंड जी रखूं था। बिल्कुलु मुबारक हुजे। ख़ैर मुबारक आहे, तव्हांखे मुबारक हुजे। किरण जी मंगणी डॉक्टर इब्रार सां थियल आहे। ठिकर जे थांव अची दिलि जा समूरा ॾिया उछी विया। दिलि जे अङण ते ऊंधाई थी वई। सर मां त चवां थो मौक़ो ॾिसी हाणे उन सां दिलि जी ॻाल्हि करे छॾियो। उन सां तव्हांखे दिलि जो सुकून मिली वेंदो। हाणे इक़रार करण सां रिश्तनि जो खून करणो पवंदो जावेद। मुंहिंजी मोहबत ते दाग़ लॻी वेंदो। दिलि जी उमेदुनि जा गुल त पहिरियां ई कुमायल आहिनि। रहंदो बि ख़ानदान जे वकार ते कारो टिको लॻी वेंदो। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।